आज़ाद व्यू यूट्यूब चैनल में भली कार दोस्तों एक तो ॿीहर नए वीडियो सां गॾु तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं। हिन वीडियो में असां तव्हां खां पुछंदासीं कॉमन सेंस मुतलिक़ इंतहाई दिलचस्प ऐं मालूमाती सवाल। त बिना कंहिं टाइम विञाइण जे पाण हलूं था पंहिंजी वीडियो जे तरफ़। दोस्तों सवाल नंबर पहिरियों आहे त उहा कहिड़ी शइ आहे जेका न मिले त पोइ हथ सां कमु हलाइणो पवंदो आहे। कॉमन सेंस जो ही सवाल आहे त उहा कहिड़ी शइ आहे जेका न मिले त पोइ हथ सां ई कमु हलाइणो पवंदो आहे। जवाबु ॾियण जे लाइ तव्हां वटि चंद सेकंड जो टाइम मौजूदु आहे। तव्हां चाहियो त वीडियो खे रोके जवाबु ॾेई सघो था, सोचे सघो था। दोस्तों हिन सवाल जो बिल्कुलु दुरुस्त जवाबु आहे त चमच। जी हा, चमच या चिमचो। सवाल नंबर 2 आहे त छा तव्हां ॿुधाए सघो था त चाइना जी करंसी जो नालो छा आहे। जर्नल नाले जो ही सवाल आहे साथियो। त छा तव्हां ॿुधाए सघो था त चाइना जी करंसी जो नालो छा आहे। हिन दिलचस्प ऐं मालूमाती वीडियो में तव्हां केतिरनि सवाल जो जवाबु ॾियो था कमेंट करे असांखे ज़रूरु ॿुधाइजो। दोस्तों हिन सवाल जो बिल्कुलु दुरुस्त जवाबु आहे त युआन। जी हा, चाइनीज़ युआन। सवाल नंबर 3 आहे त उहो छा आहे जेको बिना परनि जे उॾरे थो ऐं बिना अखियुनि जे रोए थो। जी हा साथियो, उहो छा आहे जेको बिना परनि जे उॾरे थो ऐं बिना अखियुनि जे रोए थो। कॉमन सेंस जो ही सवाल आहे। तव्हां चाहियो त वीडियो खे रोके सोचे जवाबु ॾेई सघो था। साथियो हिन सवाल जो बिल्कुलु दुरुस्त जवाबु आहे त बादल या ककर। साथियो हलूं था पाण पंहिंजे हिन वीडियो जे इंतहाई दिलचस्प ऐं आख़िरी सवाल जे तरफ़। त उहा कहिड़ी शइ आहे जेका असां खायूं त था पर ॾिसी नथा सघूं। जी हा साथियो, उहा कहिड़ी शइ आहे जेका असां खायूं त था पर ॾिसी नथा सघूं। साथियो हीअ वीडियो तव्हांखे कीअं लॻी, तव्हां केतिरनि सवाल जा जवाबु ॾिना ऐं जेकॾहिं चैनल ते नवां आहियो त चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो, कमेंट करे पंहिंजी राय जो इज़हार ज़रूरु कजो। असांजी हौसला अफ़ज़ाई लाइ तव्हां असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा। त साथियो पंहिंजो सुवाल हो त उहा कहिड़ी शइ आहे जेका असां खायूं त था पर ॾिसी नथा सघूं। जी हा साथियो, हिन सवाल जो बिल्कुलु दुरुस्त जवाबु आहे त कसम। जी हा साथियो, असां कसम त खाईंदा आहियूं पर ॾिसी नथा सघूं। दोस्तों हीअ वीडियो तव्हांखे कीअं लॻी पंहिंजी राय जो इज़हार ज़रूरु कजो। दुआउनि में असांखे यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।